अहम ख़बरवां सां शेयर कयूं पिया। ज़रई शोबे खे हथी वठाइण ऐं मौसमियाती तब्दीली खे मुंहुं ॾियण जी रिथाबंदी कई वई। सिंध जे वॾी कामयाबी हासिल करे वरिती आहे। सिंध हुकूमत ज़रई शोबे में मौसमियाती तब्दीली जे असरनि खे मुंहुं ॾियण लाइ क्लाइमेट स्मार्ट टेक्नोलॉजी मुतारफ़ कराए छॾी आहे। सूबाई वज़ीर मोहम्मद बख्श महर जदीद ज़रई पैदावार क्लाइमेट स्मार्ट टेक्नोलॉजी मनसूबे जो इफ़्तिताह करे छॾियो आहे। केले में पानामा वेल्ट बीमारी पखिड़ण खे रोकण कपह जी फौरी पोखाई लाइ MRL लेबॉरेटरी जो इफ़्तिताह कयो आहे। तक़रीब में ज़राअत वारे सेक्रेटरी सुहेल अहमद कुरैशी, डायरेक्टर जनरल रिसर्च समेत ॿिया अमलदार शरीक थिया आहिनि। उमेद आहे त रिसर्च विंग मुस्तक़बिल में बि अहिड़ा कामयाब मनसूबा जारी रखंदी। ज़राअत वारे सूबाई वज़ीर जो इहो चवणु आहे मुल्क में मौसमियाती तब्दीली सबबि ज़राअत खे नुक़सानु पहुतो आहे। स्मार्ट टेक्नोलॉजी ज़रिए कणिक आबाशी जे पाणीअ में 25 खां 30% बचत ऐं 10 खां 15% इज़ाफ़ो थींदो। मोहम्मद बख्श महर जो इहो चवणु आहे।